हैदराबाद में खबर दिंदा हलूं तो सिंध में पीपल्स पार्टी जे मुतबादिल पार्टी सिंध के कौम परस्तन ए सिंध दोस्तन जो नओं इतिहाद सिंध कौमी कॉन्फ्रेंस का पोइ बी वेहक सिंध तरक्की पसंद पार्टी के सरबराह डॉक्टर कादिर मंगसी की मेज़बानी हेठ थी गुज़री। जॾहिं त नाज़रीन के ॿुधाईंदा हलूं तो सिंध कौमी कॉन्फ्रेंस का पोइ पहिरीं वेहक STP हाउस हैदराबाद में थी गुज़री, जंहिंमें SUP के सदर ज़ैन शाह ऐं ॿी वेहक में क़ौमी अवामी तहरीक जो सरबराह अयाज़ लतीफ़ अली जो गायब रहा। जॾहिं त नए इतिहाद की ॿी वेहक में क़ौमी अवामी तहरीक की काबीना जा मरकज़ी अगवान सरेआम रहा, पर SUP जा मुकमल तौर ते मेंबर गुमनाम रहे। नाज़रीन के ॿुधाईंदा हलूं तो पहिरीं वेहक खां ॿी वेहक में वधीक मायूसी की लहर छायल नज़र आई। प्रेस कॉन्फ्रेंस में सिंध तरक्की पसंद पार्टी सरबराह डॉक्टर कादिर मंगसी चयो तो सिंध में भरपूर पानी की खोट है। पीपल्स पार्टी के शर्म अचण घुर्जे। 3 महीना अग में ट्रैक्टर मार्च करे मानू गरीबन जा रोड रस्ता बंद करे ख्वारी खणी सिंध के मानुन के अजाब में विधो। जॾहिं त अज पानी जो वफाकी वज़ीर पीपल्स पार्टी जो खुर्शीद अमन शाह है। सिंध में भरपूर पानी की खोट है। पीपल्स पार्टी के शर्म अचण खपे। 3 महीना अग में ट्रैक्टर मार्च करे मानू गरीबन जा रोड रस्ता बंद करे ख्वारियों खणी सिंध के मानुन के अजाब में विधऊं। अज पानी जो वज़ीर वफाकी वज़ीर पीपल्स पार्टी जो खुर्शीद अमन शाह ऐं सिंध के अंदर जेको बि केनाल आहिनि सख बैराजा ऐं गुडू बैराजा उन्हनि केनालनि के हिननि चंद सरदारनि जे हवाले करे छॾियो आहे। 50,000 एकड़ ज़मीन उन्हनि जी आबाद थिए पई, उन्हनि में हिकिड़ो ॾींहुं पाणी बंदि नथो थिए। ॾोह कयो आहे असां पोछड़ वारा। लाड़काणे में वञो वारे सॼो तालको बर्बाद आहे, सफ़ा बर्बाद आहे, वीरान आहे। दादू वञो त ही काछो कोस्तान सॼो बर्बाद आहे। ठटो अचो त ही चूड़ जमाली खां वठी जाती सभु 3 तहसीलूं बर्बाद लॻियूं पियूं आहिनि। केटरी बंदर बर्बाद लॻो पियो आहे, शाह बंदर बर्बाद लॻो पियो आहे। बदीन वञो त गोलारची इवन बदीन तालको जेको अधो पानी मुतासिर है। उमरकोट की पोछड़ तबाह लगी पई है। इवन टंडे अलायार में जो विच वेठो आ ज़रदारी उते 10-20 एकड़ ज़मीनूं कारे वेठो आहे। रोज़ टंडे अलायार जे आबादगारनि जा जेके मुज़ाहिरा हलन पिया त असांजी पोछड़ में पानी नथो मिले, छो जो चंद बासर ज़मींदार ज़रदारी फैमिली पीपल्स पार्टी माफिया उन्हनि केनालनि ते दरियानि जे पाणीनि ते कब्ज़ो करे वरितो आहे। ऐं जॾहिं प्रेस कॉन्फ्रेंस में डॉक्टर कादिर मंगसी खां सिलसिलामत तरफ़ां कयल पानी बाबत सवाल डॉक्टर कादिर मंगसी जो जवाब। मुंहिंजो सवाल अव्हां खां जेको आहे त सिंध में जेको हिन वक़्तु पानी जी गंभीर जेका सूरत हले थी ऐं इन में सियासी जमातनि सभिनी पंहिंजा ऐलान कया आहिनि मुख़्तलिफ़ ॾींहंनि जे हवाले सां, त छा हीउ नओं इतिहाद जेको ठहे पियो इहो गॾियल हिकिड़ो पानी जे हवाले सां ख़ासि तौर ते हिकिड़ो भरपूर हिकिड़ो गॾियल हिकिड़ो आवाज़ अव्हां उथारींदो, उन ते को ऐलान कंदो अॼु या सुभाणे? ॾिसो भाउ, मां अकेले पार्टी जो इन करे ज़िक्र न कयो। तव्हांखे ख़बर आहे ठटे में असां धरनो कयो, STP धरनो कयो, MP साहब आया, काल उन्हनि खे ठटे वारनि खे पाणी मिली वियो आहे। हाला में असां कयो त इन करे मां पार्टी जो ज़िक्र नथो कयां। 13 तारीख़ असांजो ऐलान थियल आहे, उहो हर पार्टी पंहिंजे वित वसायर करे पई कंदी रहंदी। इन करे मां ज़ाती इनफादी नथो कयां। असां अञा ॼाई कोन्हे नानी मुआंडे, इतिहाद अञा क़ाबिल अमल कोन आयो आहे, उन नालो तजवीज़ कोन थियो आहे, त उन तरफ़ां कहिड़ो ऐलान कयूं। बाक़ी सभु जेके फोरम आहियूं गॾिजी करे कयूं पिया। जे मां कयां थो त उन्हनि जी सभिनी खे इख़लाक़ी हिमायत क़ौमी अवामी तहरीक कंदी, त असां सभिनी जी इख़लाक़ी हिमायत इन तरीक़े सां कमु हलंदो।